ॾिसो, मौसीक़ी खे विरहायो न आहे वेंदो। मौसीक़ी न उत्तर जी आहे, न सिंध जी आहे, न पंजाब जी आहे, न हिंदुस्तान जी आहे, न पाकिस्तान। मौसीक़ी सिर्फ़ु मौसीक़ी आहे। जंहिंजे करे सभ खां पहिरीं तव्हां सभिनी खे मुंहिंजी इहा नंढड़ी गुज़ारिश आहे त मौसीक़ी खे मौसीक़ी रहण ॾियो। छो त मौसीक़ी कंहिंजी जागीर न आहे कंहिं इलाइक़े जी। मौसीक़ी मौसीक़ी ई आहे। सो उनखे जेको सुठो करे थो पियो त उनखे सभई सुठो चवनि था पिया। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह असांजा नौजवान हाणे महिनत कनि था पिया ऐं मुंहिंजी उन्हनि खे गुज़ारिश आहे त जेके बि नौजवान हिन फील्ड में अचनि था पिया सो महिनत करे अचनि ऐं बेसिक जेका म्यूज़िक जो आहे उहो सिखी करे अचनि त पोइ उन्हनि जे लाइ इहो ॾाढो सुठो हूंदो ऐं असांजी सिंध जे लाइ या तोड़े पाकिस्तान या तोड़े सॼे एशिया जे लाइ इहो सुठो साउंड पैदा थींदो। मुंहिंजे गोॾे निंड सुती मुंहिंजे गोॾे निंड सुती मूं वार संवारिया प्यारीअ जा ॼण तारा ख़्वाब कुंवारीअ जा। आख़िरियूं त हाणे नौजवान लाइ कहिड़ो पैगाम जो इन वक़्तु? पैगाम इहो ई आहे त पंहिंजनि सां प्यारु कयो, पाण खां नंढड़ा जेके आहिनि उन्हनि सां प्यारु कयो, वॾनि जी इज़त कयो ऐं जेको बि जंहिं फील्ड में बि आहे उन में महिनत करे ऐं महिनत करे क्रिएशन करे। जेतिरी क्रिएशन कंदो ओतिरो ई उनखे फ़ाइदो थींदो। सो असांजा नौजवान जेके आहिनि उन्हनि जे लाइ इहो मुंहिंजो ख़ासि पैगाम आहे त तव्हां केतिरो बि ॻायो था, केतिरो बि पंहिंजी फील्ड में, जेको बि इंजीनियर आहे उहो पंहिंजी फील्ड में या ॻाइण वारो पंहिंजी फील्ड में, पर क्रिएशन करे ईंदा त उन्हनि जो उनजो मज़ो ई पंहिंजो आहे, मज़ो ॿीणो थी वेंदो।